नाज़रीन, असगरिया ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान ज़िला दादू यूनिट तरफ़ां जश्न योम इमाम सजाद अलैहिस्सलाम जो प्रोग्राम 2021 जी शुरूआत कंदे पुरनूर पुरवकार ऐं मुनफ़रद अंदाज़ सां मल्हायो वियो। इफ्तिताही कलमात यूनिट ज़िले दादू जे सदर मुशीब खान अदा कया। मेहमान ख़ास ज़वार फिदा हुसैन शाह काज़मी, असगरिया ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे निगहबान काउंसिल जा रुकन इरशाद अली झंडाण, प्रोफेसर मोहम्मद हुसैन असगरी ऐं अलामा सैयद ज़ाहिर हुसैन काज़मी जिन हुआ। हिन प्रोग्राम में योम इमाम अली ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी आमद जो केक पिणु काटियो वियो। तंज़ीम तरफ़ां दादू शहर खे पेना फ्लेक्स ऐं झंडनि सां सिंगारियो वियो। सॼो शहर असगरिया जे नारनि सां गुंजंदो रहियो। हिन प्रोग्राम जी निगरानी डिवीजनल सदर एहसान कोसो, जनरल सेक्रेटरी कामरेड अल्लाह बचायो इनकलाबी, ज़िला सदर अली हसन लगारी, ज़िला नायब सदर महबूब अली उर्फ भूरल जोयो करे रहा हुआ। यूनिट नायब सदर नूरल जमाली, वसीम सुमरो ऐं ज़वार आमिर लुंड बलोच जिन शिरकत कई। आख़िर में दुआ खैर ऐं नियाज़ इमाम महदी अलैहिस्सलाम पिणु तक़सीम कयो वियो। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवहर, निदाए सिंध दादू।